साखे गभे जी गोला सदा है साखे गभे जी गोला ढो बिना ढोला ना है साञा सूंझ मुंहिंजा प्यारा साथियो त जीअं ही निगरान हुकूमत आई आहे इन त महांगाई जो एॾो तूफ़ान खड़ो कयो आहे जो ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे ऐं असां हिन निगरान हुकूमत ते बि को इल्ज़ाम कोन था आणूं छो त हिकिड़ो लुटियल फुरियल मुल्क हिननि जे हवाले कयो वियो आहे हिननि जी त मजबूरी आहे महांगाई करणु पर असां जेके साबिक़ा हुकूमतूं गुज़रियूं आहिनि उन्हनि हुकूमतनि अहिड़ियूं त पॉलिसियूं ठाहियूं आहिनि जो ग़रीब माण्हू सिर्फ़ु ही जेका मानी तव्हांखे आउं ॾेखारियां पियो इहा मानी बि ॿिनि वेलनि जी हू खाई पेट भरण जे लाइक़ु न आहिनि मज़दूर जेको अॼु बि उहो 500 रुपया तारीख़ कमाए थो जेको अॼु खां 5 साल पहिरियां हो न मज़दूर जी मज़दूरी वधी आहे न के ग़रीब माण्हू जेको रोज़गार वधियो आहे हिकु तरफ़ बिजली महांगी आहे हिकु तरफ़ खंड महांगी आहे हिकु तरफ़ पेट्रोल महांगो आहे हिकु तरफ़ अटो महांगो आहे हाणे ग़रीब माण्हू जेको 4 खां 500 रुपया कमाए थो उहो घर जूं जाइ ज़रूरतूं पूर्ण थियूं करे सघे उन जो कारण इहो थिए पियो त ग़रीब माण्हू जंहिंजा घर में 5-7 भाती खाइण वारा आहिनि उहो मज़दूर माण्हू ख़ुदकशी करे पियो ऐं असांजा ई न आयल हुकुमरान उन ख़ुदकशी जा कारण मालूम करण जे लाइ हुतां मुख़्तलिफ़ टीमूं मोकिलनि पिया त तव्हां वञो थरपारकर उमरकोट कच्छ कोस्तान में वञी ॾिसो त हुते जा माण्हू ख़ुदकशियूं छो पिया कनि हाणे अकुल जा अंधा ही माण्हू जेके ख़ुदकशियूं पिया कनि इन जो कारण बुख बेरोज़गारी ऐं बदहाली आहे जे तव्हांखे महांगो करिणो आहे त शराब महांगो करियो जे तव्हांखे महांगो करिणो आहे त शफीना गुटको मेनपुड़ियूं महांगो करियो जे तव्हांखे महांगो करिणो आहे त सिगरेट महांगो करियो जेको अमीर माण्हू इस्तेमालु करे थो जेका सवाइ असीं ज़िंदा बि रही सघूं था पर ही मानी जंहिंजे लाइ असीं ज़िंदा रहण जे लाइ असांखे ही मानी खपे थी उहा मानी बि असांखां खसी वई आहे ही असांजो उहो मुल्क आहे पाकिस्तान जंहिंमें कणिक आहे 4000 रुपया ऐं अटे जो रेट आहे 6000 रुपया माना 2000 रुपया असां पिसाई भरूं था उनमें मुख़्तलिफ़ तरीक़नि जे हिन ज़ालिमनि जूं चकियूं आहिनि जेके ग़रीबनि जो खून पसीनो हुनजे जिस्म जो रत विलोड़े करे असां ग़रीब माण्हू खे बुखूं कटण ते मजबूर कयो पियो वञे असां तव्हांखां मुतालबो था करियूं त असांखे तव्हांखां रोड कोन थो खपे को रस्तो कोन थो खपे असांखे सिर्फ़ु एतिरो ॾियो जो असीं ग़रीब माण्हू ज़िंदा रही हिन मुल्क खे हलाए सघूं हिन क़ौम खे हलाए सघूं ऐं तव्हांजा नाजाइज़ ख़र्च असां बर्दाश्त करियूं था जे तव्हां असांखे बुख मारींदा त इहे एसी रूम इहे तव्हांजा बंगला इहे तव्हांजा महफ़ूज़ न रहंदा ही माण्हू तव्हांजो रस्ता रोकंदा ही माण्हू तव्हां सां ऐलान जंग कंदा छो जो के हेॾा जो चवणु आहे त बुख पुछलो टोल जेको दाना बि दीवाना करे